माता रुक्मणी ॾिसो प्रेरणा कई ॿारनि बालकनि ते बि सुठो असरु पियल आहे। दास खे प्रेरणा थी वई हलणो आहे दर चओ सतनाम साखी वरी भीड़ भड़को थी थो वञे चओ सतनाम साखी। ऐं तव्हां सभई जागी करके साईं खे संभालियो आहे उहो अजायो न वेंदो आहे। जेका बि कमाई कजे थी वॾनि जी आसीस सां सम्झणु खपे। इंसान पंहिंजे पारां कुझु नथो करे सघे पर जॾहिं कराइण वारो चाहे थो तॾहिं ई करे सघंदो आहे। सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो सारी राति सुभाणे तुंहिंजो शाह लतीफ़ करे मिटी लधो मान कोड़े कनि सलाम अची आसण तुंहिंजे। शाह साहिब सिंध जो वॾो थियो आहे हिकु तमामु हिकु जीअं स्वामी साहिबु थियो आहे तीअं सचल साहिबु थियो आहे। इहे सिंध जा टे मशहूरु सतगुरु टेऊंराम जन बि चओ ॿिया बि कई महापुरुष थिया सभिनी खे वंदन आहे। लिखे थो शाह साहिब खे जेके जागी करके यादि कनि था साईंअ खे उनजी तरफ़ ते हर कोई मथो टेकणु अचे थो आशाऊं पुॼाए थो कामनाऊं करे वञे थो। चओ सतनाम तव्हां सभई जागी करके साईं खे संभालियो आहे। हलियो अचो जोड़े करतार हथेरा जोड़े करतार दया गुरा तो आवा खां दया गुरा तो आवा खां हथेरा जोड़े दया दयालु करे जॾहिं तुंहिंजो नाम सदाई दया दयालु करे जॾहिं तुंहिंजो नाम सदाई गाया तुंहिंजा नित उपकार गाया तुंहिंजा नित उपकार दया गुरा दया गुरा तो हथेरा जोड़े करके साईं खे प्रार्थना करनी आहे। छाजे लाइ धन जे लाइ न पुट जे लाइ न मकान दुकान लाइ न धंधेदारी लाइ न केस खड़ी अचां भला इन लाइ न छा घुरिणो आहे मान शान ते पद प्रतिष्ठा मिले न हथरा जोड़े आवां खां जपियां तुंहिंजो नाम सदाई ऐं तुंहिंजा गुण ॻाई घुरां कीर्तन कंदो रहां। प्यारो शानार दीपक असां बि घणी कोशिशि कईसीं नटायोसीं हेॾो होॾो पर हे बि चवे जिन छॾियो भूत छॾियो जॾहिं सतगुरु ईंदा तव्हां ईंदा असांजे भेण जी शादीअ ते जॾहिं तव्हां हमेशह चीज़ वॾनि सतगुरुनि बि अचिरो भेटो अमां ख़ुशीअ मां आंसू ॻाईंदी हुई ईअं चवंदी हुई सतगुरु अचनि हर साल प्रोग्राम मल्हायूं था। अमां खां पोइ कदर त ईअं पियो संयम थिए कॾहिं तव्हां अहमदाबाद कॾहिं किथे चवां पियो अॼु सतगुरु हिते आहिनि अचनि तॾहिं भाई जेठाण लॻे तव्हांखे वेनती कई थे क़बूल कयो आहे साईं जीवन सफलो थियो। अॼु अमां जेको ख़ुशि थींदी असांजे मथां महिर थींदी। सतगुरु भगवान की जय। माता जी आसीस छॾींदी आहे वधाईंदी आहे माता जी पिता जी आसीस हुन खां आसीस हमेशह वधंदो रहिजे। गुरुदेव माता गुरुदेव पिता मां पहिरियों नंबर गुरु चयो वेंदो आहे। गुरु बि पोइ मातृ देव भव पितृ देव भव आचार्य देव भव वेद भॻवान बि चए थो पहिरीं माता गुरु आहे ॿियो नंबर पिता जो टियों नंबर गुरु जेको उस्ताद सेखारे थो। चओ सतनाम सभिनी खे धन्यवाद आहे प्यार आहे तव्हांजे लाइ। चलो वधो विझो आनंद में रहो मौज मस्ती में हमेशह वधंदा रहंदा। बोल गुरुदेव भगवान की जय। सतनाम साखी गाँव मखड़ा माखी हे प्यारो भी पहुंची पहुंचिया नहीं सॼी मंडली हां ॾाढी सब असांजा फेरी कढंदा ई आहिनि
जगदीश्वर वग़ैरह हाँ सब के पंदर में हूंदा तैयारी कंदा हूंदा के चांहि पीअण में लॻी विया हूंदा चयो सतनाम साखी तो तव्हां सभिनी खे धन्यवाद आहे ऐं जीअं त हाणे वरी ॾींहं ॿिनि खां पोइ वरी हिते प्रभात फेरी में अचिबो माता मीरा वटां निकिरंदी आहे जुलूस झूलेलाल भॻवानु मशहूरु आहे ऐं सॼो पाड़ो वाड़ो हाणे घर वर चङी तरह ॾिठोसीं पहिरीं मां सम्झो हिकिड़ी कोठड़ी आहे तॾहिं हे त विशाल महल आहे संतनि जी महल थींदी साईं महल ई महल ठाहियो अहिड़ी तव्हांजी आसीस कृपा अथव साईं ॾाढो सुठो माता रुक्मणी बाई मंदरु वीचारियो अथई हिन भॻवानु शंकर ऐं वॾनि जी आसीस आहे देवी देवताउनि जी आसीस आहे उनजे मथां हमेशह वसंदी आहे जेको पाण में पहिरीं प्यार प्रेम वधाए एकता में रहे सवेल उथे साईं खां सुमतीअ जो दान घुरे ऐं उन जो कॾहिं बि ॿार विंगो थियण वारो कोन आहे बाबा खाओ गम सेव कम और खाओ कस मिले रस ऐं जेकी सहंदव सो लहंदव संसार में इहे टे ॻाल्हियूं आहिनि हीअ जेको संतनि जा वचन खणे चओ जेको संतनि जा वचन खणे भाॻण वारो और प्रभु खे वणे न त वेठो आङरियूं चओ सतनाम तव्हांजो उमंग उत्साह खे झाबस आहे परमात्मा करे छॾ वधंदो रहे प्यार प्रेम एकता ऐं हीअ अमृत वेला हमेशह असां तव्हां जाॻंदा रहूं हमेशह असांजे लाइ कार्तिक महीनो ई आहे जेकॾहिं असां तव्हां आदतूं हुजनि काई बि नशीली शइ वापरण जी उहा छॾे ॾींदव तव्हां सम्झो लख कमाया करोड़ कमाया चओ सतनाम साखी प्यार प्रेम न ॾेई सघो कंहिंसां वैर विरोध सिर्फ़ु न रखो इहो बि ॼण वॾो कमु आहे उपकार नथा करे सघूं कंहिंजी भलाई नथा करे सघूं बुराई न कयूं सच नथा ॻाल्हाए सघूं घटि में घटि कूड़ न ॻाल्हायूं तॾहिं बि वधी वेंदासीं इहो तव्हांजे अॻियां वेनती आहे प्यारु आहे हाणे छा आहे यश गुरुदेव भगवान